रियाजी क्लास 9 यूनिट 3 लेसन 25 एक्सरसाइज नंबर 3.3 मश्क ट्रेडाई ट्रे पार्ट 3 आऊं आहियां मुंहिंजो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार पर पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.3 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़े छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर ॿियों सॉल्व कंदासीं। हाणे उहो आहे त फाइंड द कंजुगेट ऑफ द फॉलोइंग, हेठिन जो कंजुगेट मालूम करियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे त 8 - 4√3। हाणे इन खे असांखे हल करिणो आहे। छा करिणो आहे, जो कंजुगेट छॾाइणो आहे। सब खां पहिरियां असां हिते छा लिखंदासीं, लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको सम आहे उहो लिखींदासीं, यानी पहिरियों स्टेप सेम 4√3। ठीक है। हाणे पोइ ते असां छा पढ़ी आयासीं, कॉम्प्लेक्स नंबर जो कंजुगेट मालूम करण। उन में छा पिया कयूं असां जेको आयोटा वारो टर्म हुयो उन जी साइन पिया चेंज कयूं, यानी जेकॾहिं उते प्लस हुई त उते माइनस पिया कयूं, जेकॾहिं उते माइनस हुई त पोइ असां छा पिया कयूं, प्लस। ठीक है भाउ। पर हिते हाणे कीअं थींदो, हिन जो तरीक़ो इहो अथव, जेको ॿियो नंबर टर्म हूंदो उन जी साइन तब्दील थींदी। हिन में इहा ॻाल्हि कोन्हे त रेडिकल वारे टर्म जी साइन चेंज थींदी। रेडिकल वारो टर्म पहिरियां बची सघे थो, उहो पोइ बची सघे थो। ठीक है भाउ। जीअं ॾिसो हिते पहिरियां बि आहे त पोइ बि आहे, पर हिते छा आहे त जेको ॿियो नंबर टर्म हूंदो, हीउ पहिरियों नंबर टर्म आहे, हीउ ॿियो नंबर जेको टर्म हूंदो उन जी साइन तब्दील थींदी। पोइ जो कंजुगेट छा थींदो, जो कंजुगेट थींदो त इज इक्वल टू 8 + 4√3। ई थियो असांजो आंसर। साॻे तरीक़े सां हाणे असां वटि हीउ जेको टियों नंबर पार्ट आहे उहो छा आहे त 8√12 + √8। सब खां पहिरियां छा लिखियोसीं हिते असां लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी था वञूं। उहो छा आहे, उहो आहे त इज इक्वल टू 8 × √12 + √8। हाणे जो जवाब छा बीहंदो, असां वटि लिखंदासीं 8 √12, साइन चेंज कंदासीं ॿिए नंबर टर्म जी, छा थींदो -√8। इहो छा थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां हाणे तव्हां जेको ॿियो नंबर सम आहे इहो ऐं चौथों नंबर सम आहे इहो तव्हां पाण सॉल्व करे छॾियो। छा थींदो, हिते जस्ट प्लस जी जाइ ते माइनस जी साइन अची वेंदी ऐं हिते माइनस जी जाइ ते प्लस जी साइन अची वेंदी। त तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करे छॾिजो। ठीकु आहे ॿारो। हींअर असां वटि आहे क्वेश्चन नंबर 3 सिंप्लीफाई, यानी हेठिन खे हल करियो। पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त 6√2 + 4√2 + 7√128। असांखे छा करिणो आहे, इनखे हल करिणो आहे। कहिड़े हिसाब सां, हिते ॾिसो प्लस जी साइन आहे, हिते प्लस जी साइन आहे, यानी इन्हनि खे असांखे जोड़ करिणो आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे इन जे लाइ असां छा कयोसीं, सभ खां पहिरियां लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हिते बि असांखे ॾिसो छा गिवन आहे, √2, हिते बि √2। हाणे हिते आहे √128। हीउ बि सिंप्लीफाइड फॉर्म में पियो आहे, हीउ बि सिंप्लीफाइड फॉर्म में पियो आहे। हीउ जेको फर्दर अञा सिंप्लीफाई थी सघे थो। ठीकु आहे ॿारो। इन जे लाइ असां हींअर 128 जो छा कढंदासीं, स्क्वायर रूट। पर तव्हांखे ख़बर हूंदो त स्क्वायर रूट कीअं कढिबो आहे। सभ खां पहिरियां असां कढंदा आहियूं जुज़ा। तव्हां जुज़ा कढी छॾिजो, मां डायरेक्ट जेके आहिनि उहे जुज़ा लिखी थो वञा। जुज़ा कढणु सफ़ा आसान आहिनि, असां पोइनि क्लासनि में सिखी आया आहियूं। पहिरियां फैक्टोरियल मेथड जे तहत इहे निकिरंदा आहिनि। असां हिते लिखंदासीं इज इक्वल टू 6√2 + 4√2 + 7 हिते पियो हूंदो। असांजा जेके जुज़ा थींदा उहे हिते लिखी ईंदासीं। कहिड़ा थी सघंदा, 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2। हाणे ॾिसूं था हिते ॿी ॿिका 4, ॿ चौक 8, ॿ 16, ॿ 16 32, ॿ 32 64, ॿ 64 128। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेकी ॿ जा जेके पेयर कंप्लीट ठहंदा, ॿ जे हिसाब सां हिकिड़ो थी ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं जेको रहिजी वेंदो उहो अंदरि बचंदो, छाकाणि त पोइ उहो ॿाहिरि नथो निकिरी सघे। हाणे ॾिसूं था हाणे छा थो थिए, त हिनखे लिखंदासीं, इहो थींदो त 6√2 + 4√2 + 7। ॾिसूं था हिन सां ज़र्ब में ॿाहिरि कहिड़ा कहिड़ा निकिरी था अचनि। हिकिड़ो हीउ पेयर कंप्लीट थी वियो। ठीकु आहे ॿारो। ॿियो हीउ पेयर कंप्लीट थी वियो। टियों हीउ पेयर कंप्लीट थी वियो, यानी ॿाहिरि जेके ईंदा इहे थींदा 2 × 2 × 2। हीउ 2 अंदरि अची वियो। त पोइ हाणे अॻियो स्टेप थींदो त 6√2 + 4√2 + 7 × 8। त पोइ असां हिनखे डायरेक्ट अञा लिखी छॾियां मां हिते, त छा थींदो ॿारो। ॾिसो हाणे हीउ थिया हिते 8, ॿ 4, ॿ चौक 8।
तो 7 8 56 मां इनके लिखी सघां थो छा 56 जेको रहिजी वियो अंदरि स्क्वायर रूट 2 ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो असां हिकिड़ो फार्मूला पोइ हिते पढ़ी आया हुआसीं जेकॾहिं स्क्वायर रूट खां ॿाहिरि जेकी नंबर हूंदा ठीकु आहे उहे पाण में जोड़ थी वेंदा ऐं जेको स्क्वायर रूट जे अंदरि हूंदो उहो साॻियो लिखी छॾींदासीं। उहो फार्मूलो कीअं हुयो कुझु हिन तरीक़े सां हुयो त a अंडर रूट c प्लस b अंडर रूट c छाजे बराबरि हुयो a प्लस b इंटू अंडर रूट c हो ठीकु आहे ॿारो। हाणे इहो फार्मूला अप्लाई कंदे असां हिनखे हल कंदासीं पोइ इहो सम छा थींदो ॾिसो हाणे हेॾे 6 × 4 घणा थिया 10 10 × 6 जा घणा थिया 66 त पोइ असां लिखंदासीं इज़ इक्वल टू 66 स्क्वायर रूट ऑफ 2 इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां ॿारो। हींअर असां वटि जेको ॿियो नंबर सम आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। पहिरियां छा कंदो हिते 155 जो स्क्वायर रूट फाइंड आउट कंदो पोइ हुननि खे जोड़ करे छॾींदो ठीकु आहे। हाणे टियों नंबर पार्ट मां पंहिंजो पाण हिते हल थो करियां। ॾिसो हाणे उहो कहिड़ो आहे उहो आहे त 13 प्लस 15 स्क्वायर रूट 3 प्लस 7 माइनस 6 स्क्वायर रूट 3। हाणे हिनखे छा करिणो आहे असांखे हल करिणो आहे। हाणे हिननि जो सभ खां पहिरियां छा कंदुसि ब्रैकेटूं ख़तमु करे ईंदुसि पोइ सम कीअं थींदो त इज़ इक्वल टू थियो 13 प्लस 15 अंडर रूट 3 प्लस 7 माइनस 6 अंडर रूट 3। हाणे ॾिसो ॿार जेकॾहिं ब्रैकेट जे ॿाहिरां माइनस हुजे तो ज़रब थी वञे हा पर प्लस आहे तुंहिंजो मसइलो कोन्हे को असां हिनखे सिंप्लीफाई करे छॾियोसीं। हाणे हिते ॾिसंदासीं ॾिसो जेके स्क्वायर रूट यानी रेडिकल वारा टर्म हूंदा उहे पंहिंजो पाण में सिंप्लीफाई थींदा बिना रेडिकल वारा जेके आहिनि उहे पंहिंजो पाण में सिंप्लीफाई थींदा। 13 × 7 घणो थींदो इहो थी वियो 20 असां लिखंदासीं इज़ इक्वल टू 20। हाणे हीउ जेको रेडिकल वारो टर्म आहे उहो आहे 15 ऐं हिते ॾिसो रेडिकल वारा टर्म पॉसिबल तॾहिं आहिनि सिंप्लीफाई थियणा जॾहिं हिते ॾिसो त रेडिकल में 3 पियो आहे हिते बि रेडिकल में 3 पियो आहे। अगरि हिते रेडिकल में 3 हुजे हा ऐं हिते रेडिकल में अगरि 4 हुजे हा पोइ सिंप्लीफाई न थियंदा यानी इहो नेसेसरी आहे त रेडिकल जे अंदरि जेको टर्म पियल हुजे जेको नंबर पियल हुजे उहो साॻियो ई हुजे। हाणे 15 मां 6 विया भाई घणा बचंदा 15 मां 6 विया बाक़ी बचंदा 9 प्लस या माइनस या प्लस या लिखंदासीं प्लस 9 अंडर रूट 3 ठीकु आहे ॿारो। पोइ छा थींदो हाणे इहो असांजो आंसर थी वियो फर्दर ही सिंप्लीफाई न थींदो ठीकु आहे ॿारो। इहो असांजो छा थी वियो आंसर ॿारो। हींअर असां वटि 7 नंबर सम आहे त अंडर रूट 17 इंटू 10 अंडर रूट 17 माइनस 2 अंडर रूट 17। हाणे असां छा करिणो आहे हिनखे सिंप्लीफाई करिणो आहे। सभ खां पहिरियां लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वियासीं। हाणे असां छा कंदासीं हिनखे सिंप्लीफाई कंदासीं ॿारो। हाणे ॾिसो ब्रैकेट जे अंदरि छा पियो आहे हिते कट पई आहे असां हीअ कट छॾाईंदासीं ऐं हीअ जेके आहिनि उहे सिंप्लीफाइड फॉर्म में पिया आहिनि जी हा बिल्कुलु पिया आहिनि। हिते ॾिसो 17 साॻियो पियो आहे हिते 17 साॻियो पियो आहे ऐं 17 जो स्क्वायर रूट फर्दर सॉल्व कोन थींदो तंहिंजे करे मां चवां थो त हीअ जेके आहिनि पंहिंजे सिंप्लीफाइड फॉर्म में पियल आहिनि त पोइ हाणे छा थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू अंडर रूट 17 इंटू ॾिसो ॿारो हाणे हिते छा आहे त प्लस जा घणा आहिनि 10 ऐं माइनस जा घणा आहिनि 2 ठीकु आहे त 10 मां 2 विया भाई घणा बचंदा असां वटि बचंदा बाक़ी 8 अंडर रूट 17 ठीकु आहे ॿारो। हाणे छा कंदासीं वरी असां हिनखे ज़रब करे ईंदासीं त पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू 8 अंडर रूट 17 इंटू अंडर रूट 17। ॾिसो ॿारो हाणे छा थींदो असां हिनखे लिखी सघूं था 8 हिनखे हिकिड़े ई रेडिकल जे अंदरि असां रखी सघूं था जी हा बिल्कुलु रखी सघूं था असांजो फॉर्मूलो पोइ हिते पढ़ी आया आहियूं त पोइ असां हिनखे लिखंदासीं त 8 इंटू 17 इंटू 17 इन्हनि जो पेयर ॾिसो कंप्लीट थी वियो जी हा बिल्कुलु इन जो पेयर कंप्लीट थी वियो ई अंडर रूट खां ॿाहिरि निकिरी सघनि था जी हा बिल्कुलु निकिरी सघनि था त पोइ इहो सम कीअं थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू 8 इंटू 17। हाणे जॾहिं असां 8 ऐं 17 खे पंहिंजो पाण ज़रब कंदासीं जवाब छा ईंदो 136 त पोइ हिते लिखंदासीं इज़ इक्वल टू 136 इहो छा थी वियो असांजो इहो थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो। हाणे साॻे तरीक़े सां 8 नंबर जो सम आहे उहो बि ईअं ई थींदो। हाणे तव्हां छा कंदो त इन्हनि खे सिंप्लीफाई कंदो पहिरियां पोइ इन्हनि ॿिन्ही खे जोड़ कंदो उन मां वरी हीउ जेको आहे उहो कट थी वेंदो पोइ वरी हीउ जेको आहे हिन सां ज़रब थी वेंदो अहिड़े तरीक़े सां इहो तव्हां सम पंहिंजो पाण कजो। हींअर आऊं 9 नंबर जेको सम आहे इहो पाण थो कयां ऐं इन जे तर्ज़ जो 10 नंबर सम आहे इहा तव्हां पंहिंजो पाण कोशिशि कजो। हीउ मां थो कयां 9 नंबर सम कहिड़ो आहे उहो आहे त
अंडर रूट 2 अपान अंडर रूट 3 प्लस 1 अपान अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 2 अपान अंडर रूट 3 माइनस 1 अपान अंडर रूट 3 छा करणो आहे हिते असांखे हिते ज़रब छॾाइणी आहे ठीकु आहे ॿारो हाणे ॾिसो त हिते ही टर्म साॻा आहिनि ही ऐं ही टर्म ॿई साॻा आहिनि फ़र्क़ु कहिड़ो आहे प्लस ऐं माइनस जो ऐं इहे ज़रब में पिया आहिनि जी आहे त पोइ असां हिकिड़ो अहिड़ो फार्मूलो पढ़ियो होसीं पोइ हिते हाणे हिते उहो फार्मूला अप्लाई थी वेंदो उहो कीअं हुयो उहो फार्मूला कुझु हिन तरीक़े सां हुयो जेकॾहिं असां वटि हुजे ए प्लस बी इंटू ए माइनस बी अगरि असां वटि हूंदो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे त पोइ हाणे इहो हिते फार्मूला अप्लाई थींदो हीअ असांजो रहियो ए हीअ रहियो असांजो बी हिते हीअ रहियो असांजो ए हीअ रहियो असांजो बी ठीकु आहे त पोइ हाणे हिन जो जवाबु छा थींदो असां वटि हिन जो जवाबु असां वटि थींदो त इज़ इक्वल टू असां लिखंदासीं त अंडर रूट 2 अपान अंडर रूट 3 होल स्क्वायर माइनस 1 अपान अंडर रूट 3 होल स्क्वायर ठीकु आहे ॿारो जॾहिं इहे सिंप्लीफाई थींदा इहे छाजे बराबरि थींदा हाणे जॾहिं असां वटि को नंबर अंडर रूट में हुजे जॾहिं असां हुनजो स्क्वायर छॾींदासीं त उहो नंबर जस्ट ॿाहिरि निकिरी ईंदो पोइ इहो छा थींदो इहे थींदा त हीअ थींदो 2 अपान 3 माइनस 1 अपान 3 ठीकु आहे ॿारो हूअं बि ॾिसो असां छा कयूं आहे स्क्वायर रूट में इहे ॿ टर्म लिखी करे हुनखे ज़रब कयूं आहे त पेयर कंप्लीट थियनि त ॿाहिरि निकिरी अचनि हा उनजे करे मां हिनखे डायरेक्ट करे छॾियो आहे हाणे असां हिनखे छा चवंदासीं हिननि जो असांखे कट छॾाइणो आहे त पोइ असां हिनजी एलसीएम कढंदासीं या थींदी 3 अहिड़े तरीक़े सां हाणे छा थींदो त 3 जी टेबल 3 ते हिकु दफ़ा वई हिते थींदो 2 वरी 3 जी टेबल 3 ते हिकु दफ़ा त हिकु इकाई हिकु जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं जवाबु छा अची वेंदो असां वटि असां जवाबु अची वेंदो 1/3 ऐं 1/3 असांजो छा थींदो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 11 नंबर सम ऐं 12 नंबर सम जेके आहिनि उहे हिकिड़े ई क़िस्म जा आहिनि जस्ट फ़र्क़ु कहिड़ो आहे हिते माइनस जी साइन आहे हिते प्लस जी साइन आहे मां 12 नंबर छॾायां थो तव्हां जेको आहे 11 नंबर सॉल्व करण जी कोशिशि कजो हाणे 12 नंबर सम आहे त 2 अंडर रूट 3 प्लस 3 अंडर रूट 2 होल स्क्वायर ॾिसो जेकॾहिं असां वटि हिते अंडर रूट में यानी रेडिकल में टर्म जेको पियो आहे 3 हिते बि 3 हुजे हा पोइ असां जस्ट जोड़ करे लिखूं आहे 5 अंडर रूट 3 पोइ असांजो स्क्वायर छॾायूं आहे झटि में थी वञे हा पर हाणे ही मटमट पिया आहिनि त पोइ हाणे कीअं इहो सिंप्लीफाई थींदो असां सभ खां पहिरियों लिखियो सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम हाणे हिते हिकिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो उहो कहिड़ो a प्लस बी होल स्क्वायर वारो यानी उहो छाजे बराबरि हूंदो आहे असां पोइ हिते पढ़ी आया आहियूं a प्लस बी होल स्क्वायर इज़ इक्वल टू a स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर जे त इहो फार्मूला हिते अप्लाई थी वेंदो त पोइ हाणे इहे टर्म कीअं थी वेंदा अॻियो स्टेप असां वटि थींदो इज़ इक्वल टू 2 अंडर रूट 3 होल स्क्वायर प्लस 2 ए जी जाइ ते ईंदो त 2 अंडर रूट 3 ए बी जी जाइ ते असां छा अची वेंदो 3 अंडर रूट 2 प्लस 3 अंडर रूट 2 होल स्क्वायर और जॾहिं असां हाणे हिनखे सिंप्लीफाई कंदासीं जवाबु छा थींदो इहो थींदो त 2 जो स्क्वायर रूट छॾाईंदासीं इहो थींदो 4 ऐं अंडर रूट 3 जो इहो सेम अंडर रूट 3 थींदो इहे पाण में ज़रब थींदा ठीकु आहे ॿारो ॿ पेयर थिया अंडर रूट 3 जा जॾहिं असां ॿ पेयर थिया कंप्लीट थी विया त पोइ इहो स्क्वायर रूट मां निकिरी आयो ठीकु आहे त प्लस ॾिनमि 2 हाणे ज़रब कीअं छॾाइबी जेके अंडर रूट खां ॿाहिरि आहिनि उहो पंहिंजो पाण सां ज़रब थींदा छा थींदो ॿिटी 6 त इहे ज़रब में हिननि सां मां लिखी थो वञा 6 ठीकु आहे ॿारो ऐं हीअ वरी जेके अंडर रूट 3 ऐं अंडर रूट 2 पंहिंजो पाण में ज़रब थींदा छा थींदो अंडर रूट में थींदा 3 इंटू 2 6 जे बराबरि थींदा त पोइ असां हिनखे लिखंदासीं त इंटू अंडर रूट 6 प्लस हाणे हिते जेको अंडर रूट खां ॿाहिरि 3 पियो आहे त थींदो 9 लिखंदासीं हिते 9 इंटू छा थींदो हाणे अंडर रूट 2 खे जॾहिं अंडर रूट 2 सां ज़रब कंदासीं जवाबु छा अची वेंदो जस्ट 2 अची वेंदो हाणे पोइ असां वटि अॻियो स्टेप छा थींदो अॻियो स्टेप असां वटि थींदो त हिते थींदो 3 चौक 12 प्लस हाणे हिते थींदो असां वटि 2 छका 12 यानी 12 अंडर रूट 6 प्लस 18 ॿारो हाणे हिते छा थींदो 12 ऐं 18 पाण में जोड़ थी वेंदा थींदो 30 हिते लिख थींदो 3 प्लस 12 अंडर रूट 6 ठीकु आहे ॿारो हाणे फर्दर सिंप्लीफाई थींदो न त पोइ छा थींदो इहो असांजो थींदो आंसर ॿारो अहिड़े तरीक़े सां
असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला वाही।